सुठा रखो, पाण खे अंदर पंहिंजा साफ़ रखो, दिलेर थियो, घणी मिलजुल कंहिंसां बि न कयो। घणी मिलजुल वारा हमेशह झगड़ा जहिड़ो बि कंदा आहिनि, इहे वेठे वेठे ॾिसंदा न दोस्त विड़ी पवंदा आहिनि, हिक ॿिए जा वार पटींदा, गिलास हणंदा, ठोशा हणंदा, ऐं एतिरे क़दुरु जो पाण इहो बि यादि न कंदा त हिकु प्लेट में असां गॾु खाधोसीं। इहो छाजे करे? इहो घणी मिलजुल ऐं घणा हुते ख़्याल ऐं हिकिड़ा हवाली माण्हू इहे जहिड़ा ई कंदा, ॿियो छा कंदा। ॿुधो, बहरहाल पंहिंजो पाण खे सुञाणो, पंहिंजे अंदर जे ज़मीर सां बि ॻाल्हायो। तव्हांखे अॻिते घणो कुझु ॾिसणो आहे, त अॻिते वारनि ॾींहंनि में जेको तव्हांखे घणो कुझु ॾिसणो आहे, उहा पहिरियों ई पंहिंजी तयारी करे छॾियो। ख़ुदा जो कसम, अवल जंहिंजी तयारी थियल हूंदी न, त उनखे अॻिते रस्ता धुंधला नज़र न ईंदा, रस्ता साफ़ नज़र ईंदा। उहो मर्द अल्हम्दुलिल्लाह ज़रूरु पंहिंजी मंज़िल ते पहुचंदो, जेको पंहिंजी हिन जवानी में ई, पंहिंजी हिन नंढी उमिरि में ई पंहिंजे लाइ सोचे थो। यादि रखो, ए जवानो इंसानो, जवान जी औलाद चवां थो, पोइ अलाह आयो बि अलाए न आयो बि, फिर बि मां तव्हांखे लक़ब ॾिनो आहे जवान जी औलाद। अलाह जो कसम, जवान जी औलाद मुंहिंजी नसीहतनि ते अमल ज़रूरु कंदी। बाक़ी हाणे ॿियनि ते त मां मयार नथो ॾियां, अलाह उन्हनि खे बि हिदायत ॾींदो। बहरहाल मां तव्हांखे ख़ासि इहे पैगाम ॾींदो आहियां, तव्हां मुंहिंजा प्यारा परस्तार यार दोस्तो, मां तव्हांखे इहे ख़ासि पैगाम ॾींदो आहियां। मौला जी इज़त जो कसम है, तव्हांखे के स्कूलनि में न मिलंदा, के तव्हांखे यूनिवर्सिटियुनि में न मिलंदा, इहे के तव्हांखे वॾा लेक्चर हाउसनि में न मिलंदा। हिमाजात जेके तव्हांखे मां लेक्चर फी सबिलिल्लाह मां तव्हांजे हिकिड़ो कदम ताणी पहुचंदा, त इन में वॾो अलाह जो रास रब लही अचे के इंसान खे न सम्झाईंदो आहे, रब इंसाननि जे ज़रिए ई हिदायतूं पहुचाईंदो आहे। यादि रखो, ए जवान जी औलाद, बहरहाल मिलजुल घटि कयो। जेकॾहिं अॻिला तव्हांखे सम्झ में न अचनि, उन्हनि जे लाइ सोचण बि तव्हांजी बेवकूफ़ी आहे, छॾे ॾियो। जेके अॻिला रवैया मटे वञनि, नज़रअंदाज़ कयो। जेके तव्हां सां हिकिड़ो घटिया क़िस्म जा अल्फाज़ यूज़ कनि, ख़ुदा जो कसम उन्हनि जे साम्हूं वरी न अचो। तव्हां हिननि ते अमल करे ॾिसो, पंहिंजी लाइफ ॾिसंदो, ख़ुशहाली लाइफ गुज़रंदो। इहे ज़हनी मरीज़, इहे ज़हन ते दॿा, इहे तव्हांजे अंदर में न ईंदा, तव्हांजे दिलि ऐं दिमाग़ में अॻिलनि जे लाइ ख़्याल न ईंदा, गुस्सा पैदा न थींदा। इहो जेको इंसानु ॿाहिरिनि दोस्तनि सां मुक़ाबिलनि में हूंदो आहे न, त मां पंहिंजी ॻाल्हि खे मञायां, मां पंहिंजी ॻाल्हि खे मञायां, इहे वीचारा घर में अंदरि पेर कंदा न, घर में उन्हनि खे सुकून न ईंदो आहे। उन्हनि खे पंहिंजो घर बि ॼण अंदरि बेचैन करे छॾींदो, पंहिंजो घर बि। बसि उन्हनि जे दिमाग़ में हिकिड़ो शैतान इब्लीस वेठल हूंदो आहे, जेको हर वक़्तु उन्हनि खां हराम पाई जा कम कराईंदो आहे। यादि रखो इंसानो, तव्हां उहे इंसान आहियो, ॿार दोस्तनि सां खिली ॻाल्हाईंदो, घर में ईंदो त कुते जहिड़ी शिकिल हूंदो। इहो छा आहे? इहो शैतान इब्लीस ॾे फोकस घणो ॾियणु, ग़लति नियतियूं, ग़लति सोचूं रखणु, अॻिलनि जे लाइ बुरो भलो सोचणु। इहो तव्हांजे दिमाग़ में अंदरि शैतान इब्लीस वहिजी वियो आहे, जेको निकिरणु नथो चाहे। उहो तव्हांजा ठहियल ठुकियल सुकून तबाह ऐं बर्बादु करे वेठो आहे। ख़ुदा जो कसम, हिन ॻाल्हि ते अमल कजे, फ़ाइदे में वेंदे।